नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त नेब न्याज़ी गठजोड़ साबित थी वियो। पीपीए जो पहिरियों इहो मौक़िफ़ हो त नेब जो कारो कानून आमिर ठाहियो आहे। अॼु त सुप्रीम कोर्ट बि उहा ई ॻाल्हि करे पई। अदालती फ़ैसिले खां पोइ ग़ैर आइनी इदारे नेब जे रहण जो जवाज़ नाहे रहियो। चेयरमैन नेब खे इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञणु घुरिजे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ईद खां पोइ थींदड़ एपीसी लाइ तयारियूं शुरू कयूं वयूं आहिनि। शहबाज़ शरीफ़ जी सिहतयाबी बाद ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थींदी। हुन चयो आहे त मौजूदा हुकूमत नाअहल ऐं करप्ट आहे। एमनेस्टी स्कीम बि चवे थी त पाकिस्तान में करप्ट तरीन हुकूमत आहे। हींअर त हुकूमत वटि कयल करप्शन जो जवाब ई नाहे। छा अॼु बि करप्शन जो ज़िम्मेवार पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग आहिनि? पीपी चेयरमैन चयो आहे त बीआरटी ऐं मालम जबा करप्शन सभिनी आॾो आहे। बिलियन बि कयल करप्शन जो ही हिसाब ॾियण लाइ तयार ई नाहिनि। करप्शन जे इल्ज़ामनि हेठि आयल वज़ीरनि खे हटाइणु घुरिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत रुगो बहिरान पैदा करे अवाम खे लुटियो आहे। अटे खंड ऐं पेट्रोल जो बहिरान पैदा कयो। ही हथरादू बहिरान पैदा करे माफ़ियाउनि ज़रिए करप्शन करे रहिया आहिनि। करप्ट वज़ीरनि जो एहतसाब छो नथो थिए? हुन चयो आहे त क़ौमी एहतसाब ब्यूरो जी पद ते सुप्रीम कोर्ट वाक़ी करे छॾी आहे। हाणे जेकॾहिं चेयरमैन नेब में कुझु हया ऐं शर्म आहे त इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे। वाज़िह थी वियो आहे त नेब सियासी इंजीनियरिंग लाइ इस्तेमालु थी रही आहे। पीपी चेयरमैन चयो आहे त नेब ग़ैर आइनी इदारो आहे। उनखे तालो लॻायो वञे। हाणे नेब जे रहण जो को जवाज़ ई नाहे रहियो। असां अॻु ई चयो पिए त नेब रुगो मुखालफ़नि लाइ इस्तेमालु पई थिए। पीपीए जो पहिरीं इहो मौक़िफ़ हो त नेब जो इहो कानून आमिर ठाहियो आहे। अॼु त सुप्रीम कोर्ट बि उहा ई ॻाल्हि करे पई। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो पंहिंजी पूरी ज़िंदगी में चवंदी रही त नेब जो कानून कारो कानून आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां नेब इस्टेब्लिशमेंट ऐं कठपुतली जो एहतसाब थी रहियो आहे। कोरोना वायरस बाबति ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वायरस ख़िलाफ़ बहितर पॉलिसी जोड़ी वञे हा त मौत जी शरह घटिजे हा, फैलाव बि काफ़ी हद ताईं रुकिजी वञे हा ऐं मईशत ते घटि ख़राब असर पवनि हा। उन बावजूदि सिंध सरकार कणिक जो टारगेट पूरो करे ॾेखारियो आहे।